थरपारकर में कणक जो बोरान पैदा थियल है, उनका अटे जो बोरान पैदा थियण जो ख़दशो है। अवामी आवाज़ में अॼु से बाक्स स्टोरी छपी है, उन शीशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ पारां सख्ती सां नोटिस वरितो वियो है। चीफ सेक्रेटरी सिंध से फूड खातो है उन रिपोर्ट तलब कई है। असां वापारियुनि सां चक्की मालिकनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवंदा, अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अटे जो शदीद बहरान है, उन ते अॼु मुख़्तलिफ़ अख़बारनि में जीअं अवामी आवाज़ में लॻियल ख़बर ते नोटिस वरिते शीशन जज साहब जेका इंसामिया का रिपोर्ट घुरी है, असां उन खे एप्रीशिएट कयूं था। शीशन जज हमेशा थर जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते जेके आहिनि 100 नोटिस वरिता आहिनि। असां साईं जन खां गुज़ारिश करूं था जेका थर जो कणक जो जेको आहे अटे जो बुनियादी मसलो आहे, जेका सिंध हुकूमत जी नाक़स कारकर्दगी जे करे हिन वक़्तु थर जो अवाम जेका मुश्किलात जो शिकार है, उन ते हो संजीदगी सां नोटिस वठी थर जे माण्हुनि खे ईज़ी तौर तरीक़े सां जेकॾहिं कणक मुहैया थींदी त उन्हनि में आसानी थींदी। असांजो स्टेट वरितो कणक वारे इशू ते, वॾी वॾी महिरबानी। अॻे ई थर लाइ शीशन जज घणो कुझु कयो आहे, अञा वधीक स्टेट वठे पियो। कणक जे बारे में वधीक वठणु खपे। थर में बहरान कोन पैदा थींदो, शीशन जज स्टैंड वठंदो त कोन बहरान पैदा थींदो। कल्ह असां मीडिया ते ॾिनो हो जेको उनजो स्टैंड शीशन जज भलो वरितो। शीशन जज खे सलाम है, पंहिंजो बरक सलाम है थर जो वासियुनि। थर में अटे जो बोरान पैदा थियण जो ख़दशो पैदा कयो पियो वञे, उन सिलसिले में अवामी आवाज़ में जेका स्टोरी छपी, उन शीशन जज थरपारकर मुश्ताक अहमद कलवड़ पारां नोटिस वठंदे चीफ सेक्रेटरी सिंध का वज़ाहत तलब कई हुई है। उन खां पोइ जेके वापारी अॻवान आहिनि उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हू थोड़ा मञनि पिया। शीशन जज समेत जेका अवामी आवाज़ में लॻियल ख़बरूं आहिनि उन्हनि जो मुतालबो कनि पिया त उन ते अमल कयो वञे। जेका कणक जी जेका खोट पैदा कयल आहे उन जो पूराओ करे अटो महांगे अॻिते विकिरो करण जे लाइ हिन वक़्तु सूरत हाल पैदा थी आहे, उनखे मुंहुं ॾियण जे लाइ कणक जेका थर में मोकिली वञे, थर जी चकी मालिकनि खे ॾिनी वञे थी, उहो हिन सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे लाइ अटो जेका हिन वक़्तु सस्ते अॻिते विकामजे पियो उन ते अमल थी सघे। काज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, थरपारकर। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।